अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहा पराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। परॾे खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त पाकिस्तान अमेरिका ऐं ईरान खे मफ़ाहमती याददाश्त ते वापसि आणण लाइ सरगर्म आहे। कतार में घटिताई ऐं हुर्मुज़ मामले ते धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। गैर रियासती अंसरनि जा सऊदी अरब मथां हमला मज़म्मत जोॻा आहिनि। सऊदी अरब के पंहिंजे दिफ़ा जो मुकमल हक़ हासिल आहे। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही तर्जुमान चयो त पाकिस्तान ऐं कुवैत दिफ़ाई ताउन मुआहिदो पाक सऊदी मुआहिदे खां मुख़्तलिफ़ आहे। पाकिस्तान जो उर्दन ऐं बहरीन सां बि मज़बूत दिफ़ाई ताउन मौजूद आहे। ज़रूरत पई त नवनि दिफ़ाई मुआहिदनि खां आगाह कयो वेंदो। लाहौर में 3 माड़ घर टही पट फोतियुनि जो अंग वधी 10 थी वियो। शहर जे बागवानपुर वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो। 3 ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। इंतज़ामिया जो चवणु आहे त 3 माड़ घर में 3 भाइरनि जी रिहाइश हुई। 3 छितियूं टीयर गार्ड जूं ठहियल हुयूं। सालगिरह तक़रीब में शिरकत लाइ भेण ऐं केतिराई माइट बि मौजूद हुआ। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। अॼु खां 5 अगस्त ताईं मुल्क में वधीक बरसातुनि जी अॻकथी। इस्लामाबाद, रावलपिंडी, पेशावर, नौशहरा, कोयटा ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बसकारे जो इम्कान। लाहौर, गुजरात, सियालकोट, फैसलाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात। सुभाणे खां आछर ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात जी अॻकथी। कराची, बदीन, ठट्टो, सिजावल ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पइजी सघे थी। मुल्क में बरसातुनि बाद सिंधु दरिया में पानी जो वहिकरनि में मुसलसिल वाध। गुडू बैराज वटि पानी में इज़ाफ़ो। विचोले दर्जे जी ॿोॾ। मथां वहिकिरो वधी 4,13,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। सखर बैराज ऐं कालाबाग वटि नंढे दर्जे जी ॿोॾ बरक़रार। मेहड़ में पुराणी दुश्मनी तां हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ शीहण जो दड़ो वासी गम्स जो सिक्योरिटी गार्ड सागर खोसो क़त्ल। नौजवान रात जो अस्पताल में ड्यूटी करण बाद ॻोठ वञी रहियो हुयो त मथस हमलो कयो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस मूजिबि वाक़ियो खोसा धुरनि में पुराणे तकरार तां पेश आयो।